नाज़रीन इन वक्त असां मोरे जे शहर में मौजूद आहियूं। मोरे जेकी आहे मेन हॉस्पिटल सिविल हॉस्पिटल उनमें असां मौजूद आहियूं ऐं हितां जा जेके मरीज़ आहिनि उन्हनि खां असां पुछा कराईंदासीं त छा उन्हनि खे सहूलियतूं वग़ैरह मिलनि थियूं ऐं दवाऊं वग़ैरह मिलनि थियूं या न। उन बाबति मरीज़नि खां असां पुछा कराईंदासीं। असां सां हशर ग़रीब आवाम सां छा हशर हूंदो। अच्छा साईं हिते भला इहो ॿुधायो दवा वग़ैरह मिले थी मरीज़नि खे? मिले थी पर हाफ़ था ॾियनि, कुझु आहे कान का डॉक्टर मेन दवा कोन्हे का। हाँ असांजो पाण नंढिड़ो सीरीज़ हो हींअर उहो वठी आयो आहियां जॻह हितां मां कढी हुनखे ॿाहिरि वियो आहे 300 रुपया दवा जा भरे आयो हाणे उहो सरकारी अस्पताल मां कान मिली, नंढिड़ो एडमिशन हो लाइट बि कान्हे का। पोइ पहिरीं त ॻाल्हि आहे हिते अचूं था केरु ॾिसे नथो सही नमूने सां लिखे थो ॾिए पर जेकी दवा था घुरूं न उहा असांखे नथी मिले, ॿी दवा था लिखे ॾियनि असांखे। अच्छा भला हिते डॉक्टरनि जो रवैयो तव्हां सां माना कहिड़ो आहे? को माना ॻाल्हाए जो इख़लाक़ न आहे, कंहिं डॉक्टर खे इख़लाक़ न आहे ॻाल्हाइण जो। अचूं था कलाक ॿियारे था छॾनि असांखे। 10 ॾींहं थिया आहिनि बीमार लॻो पियो आहे, शुगर जो मरीज़ आहे, केॾी महिल हुते वञे केॾी महिल हुते वञे, असांखे रुगो घुमाइण चकरनि में आहे। दवा वग़ैरह तव्हांजी जेकी आहे उहा वग़ैरह माना ॾियनि कनि था? न दवा बि नथा ॾियनि असांखे। उहा किथां वठो था? ॿाहिरियों वञी बाबा तूं दवा वठि, माना पंहिंजा पैसा था ख़र्च कयूं, 12 था वठूं। हा बाक़ी हिते असांजो को न ॾिसूं था न, को माना बंदोबस्तु न आहे, को निज़ाम न आहे सही मरीज़नि जो, सम्झी न। तव्हां किथां जा? मां मोरे जो आहियां। हा अच्छा हुकूमत सां भला कहिड़ो तव्हां मुतालबो कंदो? बस इहो ई आहे सरकारी असांखे सही करे ॾियनि, सम्झी न। बीमारी केॾा आहिनि बीमारी को तकलीफ़, हर माण्हू तकलीफ़ में आहे हिन महिल जो, पर तकलीफ़ सही नथी थिए, डॉक्टर ॾिसनि ई नथा सही नमूने सां, हर को पंहिंजे मुंहं सां लॻो पियो। हुकूमत ॾिसो दावा वॾा दी करे त असां जेको आहे मोरोडी हॉस्पिटल खे तमामु बहितर खां बहितर करे छॾियो आहे। मूंखे पोयां रत ॻड़ी निकिती आहे, मूंखे 15 ॾींहं थिया मां डॉक्टरनि जे चकरनि में वेठो पियो घुमां। शुगर बि आहे मूंखे जेको आहे सम्झनि, पर पोइ को बि जेको आहे डॉक्टर बाबा फलाणे ॾे वञे, बाबा फलाणे ॾे वञे, इहो कार लॻी पई आहे जिते किथे। कहिड़े डॉक्टर खे तव्हां? हाणे वरी चयो लाखे ॾे वञीसि। हा हाणे होॾे थो वञासि, घुमाइण जे चकरनि में आहियां, रुगो घुमाइण जे चकरनि में आहे। ऐं शुगर जो मूंखे 470 ते आहे, टंगुनि में साह आहे, रुगो हली 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 बेकार थी वियो आहियां मां। शरीफ़नि ते ॿाहिरि निकिरो केरु थो करे तव्हांजे ॿाहिरि? तातर ॿाहिरि निकिरो, हिते मरी थी तो तूत वठनि थो पे थो तिन तातो थी थो, बालनि ते पधारूं मिलनि तूं वरिते मिलनि तो रोटी था त सभई रोटी वारनि ते केरु नथो थिए। ॿाहिरि निकिरो लतूं उहो बि केरु लतूं हणंदो? बाबा बाला मां रोटी ते के न थिए वञी ॿाहिरि हितां या बाला चवंदा या पैसा ॾियो या त पोइ न खपाए, मां लतूं वारा तव्हां अरे ॿाहिरि निकिरो। सही आहे भला पाइप थो लड़के वेड़ो, इन जे लाइ माना इंतज़ामात कोन्हे, उहो हिते कोन्हे, पाइप खे मथे करे छॾियोसि। हिन में नी धंधा हुउसि ॾियारी में त फिटकण जहिड़ो आहे ई कोन। हिनमहिल साईं केतिरा पेशेंट अची चुका आहिनि, माना केतिरनि खे तव्हां माना दवाई ॾेई चुका हो? 800-900 आया। 800-900 आया। अच्छा हितां साईं मरीज़ भला इहो शिकायत था कनि, चवंदा असांजी दवा जेकी आहे माना अधु तां मिले थी, अधु असां माना ॿाहिरों था। फिलहाल कान्हे का, हाली हटी है खपी है माना दवाई शार्ट आहे। हाँ शार्ट है ॿार ये कान्हे बाबा कान्हे खपी है। कहिड़ी दवा कोन्हे का बाबा? हेॾो ॿुधा कहिड़ी दवा कोन्हे का बाबा? ये स्टोर उन्होंने डॉक्टर साहब लिखा सरकारी है दवा, सरकारी है दवा स्टोर ते स्टोर वारा चवन था सरकारी दवा हितां नथी मिले, होॾां बि नथी मिले। भला बात ॿुधाइनि त सही न, असांखे जलील था कनि रुगो खामखा बस चूचो था कनि बस। तव्हांखे कहिड़े डॉक्टर चयो त वञी स्टोर खां तव्हां दवा वठो? हेॾे अंदरि आहे हुनजो नालो मूंखे कान्हे ख़बर। उन तव्हांखे चयो त स्टोर खां तव्हां दवा? हा सरकारी हेॾां वठो, हिन मूंखे ॿुधायो ई कोन जे कान्हे। वरी होॾां चए ॿाहिरि जी दवा, ॿाहिरि वियो आहियां हुननि सभु स्टोर रुली आयो आहियां, होॾां बि कोन्हे। हे ॿुधाए सही हितां नथी मिले सरकारी दवा, नथी मिले ॿी त लिखायूं न माण्हू, या गाम खां गर्मी आहे परेशान थियूं हितां, अलाए कहिड़ो तरीक़ो आहे हिननि जो। साईं हे माना कोन्हे का माना दवा शार्ट आहे, हीअ दवा शार्ट आहे। साईं दवा शार्ट आहे पोइ डॉक्टर कीअं लिखी साहब? अच्छा नाज़रीन तव्हां ॾिसी था सघो त हीअ जेकी दवा लिखी ॾिनी आहे डॉक्टर साहब वारनि खे इहा बि ख़बर न आहे, हालांकि डॉक्टरनि खे ख़बर बि हूंदी आहे त कहिड़ी दवा असां वटि माना स्टॉक में मौजूदु आहे, वरी बि हिननि खे दवा लिखी ॾिनी आहे, स्टोर ते उहा मौजूदु न आहे। ऐं माण्हू ईअं ई पिया वञनि वेठा
दवा त वॾा था कनि था, दवाऊं हर शइ असां वटि मौजूदु आहिनि, पर हिते माण्हू अचनि था, दवा जेकी आहे अधु मिले थी, अधु वञी पंहिंजे ज़ाती पैसनि मां ॿाहिरि आहिनि प्राइवेट स्टोरनि मां था वञी वठनि। सर कल्ह मुंहिंजी तबियत सही कान्हे, मां दवा वठी आहियां, पर्ची जेको लिखायो आहे, डॉक्टर साहब मूंखे चेक बि कयो आहे, चई तव्हां मलेरिया चेक करायो, चेक बि करायो आहे, वरी उन खां अलावा जेको आहे सो हुन चेक करायो, चई त सही आहे, का ॻाल्हि न आहे। ऐं वरी हितां आयो आहे, पर्ची भाऊ खे ॾेखारिया, चई दवा कान्हे। हाणे मुंहिंजी हींअर खां वठी मौजूदु ई न आहे, हाणे हींअर खां वठी मुंहिंजी तबियत बि सही न आहे, खंघि बुखार ॼारो, वरी आयो आहे, तबियत सही कान्हे, मां चयो ॾेखारियां, पर हाणे दवा आहे कान। हिननि तव्हांखे छा चयो त दवा माना वठिजो अची? दवा कान्हे, हीअ दवा कान्हे, ॿ कैल्सी ॾिना मूंखे बसि, कैल्सी पीतमि साहब कंहिं कम ई न, मुंहिंजी हींअर ताईं तबियत सही न आहे। हाणे असां ग़रीब इहा कैल्सी ॾिना, असां हाणे ग़रीब काॾे ईंदासीं, तव्हां असांखे ॾियो न। ऐं नंढड़े खे मां जॾहिं ॾेखारणु आयो आहियां, हर वारे दवा लिखंदा ॿाहिरीं दवा, त हीअ काॾे सरकारी दवा तव्हां ॾियो न, उहा काॾे ईंदी, असां काॾे ईंदासीं। हुकूमत सां असांजो मुतालबो इहो आहे त महिरबानी करे असांखे जेको आहे सो हीअ दवा जेका सरकारी असांजे माना बचनि खे जेको आहे सो दवा ॾिनी वञे, सरकारी दवा जेका अचे थी उहा काॾे थी वञे, असां ग़रीबनि खे बि कान थी मिले, पोइ कुझु असांजे जेको आहे सो। सर ये असांखे दवा डॉक्टर लिखी ॾिनी आहे, ठीकु आहे, अगरि असां होॾे खानगीअ में वञूं त पोइ उते ॿ रुपया भरे त उते ई कमु कयूं, इन जे करे ग़रीबत आहे, इन जे करे हिते अचूं था त माना असां बचूं। गवर्नमेंट जी दवा आहे उहा कहिड़े डॉक्टर ताईं दवा लिखी? साईं हब्बा, हा हब्बा, नाले जी ख़बर न आहे डॉक्टर जी, सम्झे, हफ़ीज़ुल्लाह, ऐं उन लिखी ॾिनी आहे, बाबा वञो सरकारी स्टोर तां उतां वठी अचो, हीअ हिकिड़ो अलाए छा ॾिनो अथनि शरबत, हा ॾिनी अथनि। हाणे हीअ दवा या पैसा असां किथां आहियूं? अच्छा तव्हां ॾिसो त रुगो हिते सिर्फ़ु कैल्सी मौजूदु आहे, बाक़ी दवा मौजूदु न आहे, पर्ची तव्हां ॾिसी था सघो, प्राइवेट मेडिकल स्टोर ते हिन वञिणो पवंदो, भला एतिरी आहे तव्हां दवा ख़रीद करे सघंदो, एतिरी हुजे हा त पोइ हेॾे छो अचूं हा, अहिड़ी हुजे हा त पोइ डॉक्टर शहर में त खोड़ आहिनि, पोइ उतां ई लिखाए वठूं हा, असां वटि खाइण लाइ अटो कोन्हे त दवा किथां वठूं। इन सरकारी गवर्नमेंट अस्पताल आहे, इन जे करे था अचूं, सभु को ग़रीब आहे, इन आसार लाइ अचूं था त बाबा असांखे मुफ़्त में दवा मिलंदी, असांजो को देखभाल थी वेंदो। पोइ हाणे उनखे ॿुधायो, हाणे हीअ शहर मां वठूं त पैसा किथां अचनि, पोइ हेॾे छो आयासीं? दवा मिली साईं असां हाणे वञूं पिया, हिननि ज़ालमनि जो ॾिनो ॿ टिकियूं त चवनि दड़कारी मोकिले मेडिकल स्टोर ते वञो। हाँ साईं, हे डॉक्टर जेके आहिनि हिते सरकारी अस्पताल में धड़का था ॾियनि, दवा कान्हे का, बसि कान्हे का, ईअं मोटा अचनि, वञो हुतां जी ॿाहिरां वठो। हा उहा त उन्हनि खां केरु पुछे, मां त कोन पुछंदुसि, ॿारहाड़ी जो माण्हू आहे। ऐं उहा बि भला हिन मां तव्हां का दवा माना स्टोर तां कोन फ़िलहाल कोन मिली आहे का बि, हिकिड़ी दवा न हिकिड़ी बि न मिली बसि। तव्हां किथां आया आहियो? असां आया आहियूं ॻोठु मेंदड़ी भटी। हा तव्हांजो भला कहिड़ो मुतालबो आहे हुकूमत खां? मुतालबो कहिड़ो, दवाई कुझु कोन मिले, कहिड़ो मुतालबो कयूं असां ग़रीब? हुकूमत हाणे वॾेरा वॾेरा सुता पिया आहिनि एसिड में, उहे हाणे हेॾे लही छो न पंहिंजो गोरियूं असांखे खणी ॾींदा, हो त हुकूमत लाइ डंडो ई डंडो हणनि न हिननि खे, मिले कान पियो जेको आहे दवा जेका वञे थी मेडिकल स्टोर ते खपियो वञे, असांखे ॼण ज़रो बि कोन था, बसि अटे ग़रीब माण्हू ॾिजूं बि था न, त असांजे ख़िलाफ़ु तव्हां जेको आहे ॻाल्हायो आहे, सभु ॻाल्हि थी सघे थी न हिन में। मिले तो कुझु कोन थो न, असां सभु सिखी आया आहियूं। हाणे असां जेको आहे सो इलेक्शन थींदी घर वेठा हूंदासीं, निकिरंदासीं कोन ॾींदासीं न, वॾेरा असांखे पंहिंजूं पौड़ियूं ॾेखारनि था, असां पंहिंजूं पौड़ियूं वठियो वञूं, अवाम खे ॾेखारियो, मिले असांखे कुझु कोन। हिमल तव्हांखे हिकिड़ी खसीस जेकी आहे दवा कोन थी मिले, कहिड़ी बि तव्हांखे रिलीफ मिलंदी, कुझु बि कोन मिले, स्कूल में था वञूं चारों तरफ़ माना मोरे में किथे सफ़ाई बि कोन्हे का, कुझु बि कोन्हे, इहा सही ॻाल्हि आहे। पोइ हाणे तव्हांजो कहिड़ो मुतालबो आहे त आख़िर सिंध हुकूमत खे छा करणु खपे? सिंध हुकूमत खे अञा जेको आहे कोरोना में माण्हू गपल अची वञनि, उनखां माल धके, ॿियो छा सिंध सिहत कहिड़ो आहे, नालो ताला छा अथसि, हा उनखे जेको आहे माल खपे, डॉलर, हिते तव्हांखे को बि रिलीफ कुझु बि कोन मिले।
असांखे बुखार हुजे हिते पोइ असां छा लाइ अचूं असांखे ॿाहिरियूं दवायूं लिखी ॾियनि हिकिड़ो कोरोना वायरस में ॾुकर पइजी वियो आहे असां पटाटनि जो बोड़ बि नथा खाई सघूं असांखे छा ॾिनो अथनि कहिड़ियूं था दवायूं ॾियनि इहो अॼु लाइ को ॾंडो दॿियो अथनि हींअर ॾिनी अथनि हे तव्हां तव्हांखे केल्सी माना जेकी आहे उहा सभिनी केल्सी पिता ॾियनि हा पोइ ॿी का बि दवा कंहिं कोन थी मिले न कोन 3 ॾींहं बि छोकिरा मोटाए वई आहियां बुखार वारा पोइ असां काॾे वञूं सरकारी पोइ छाजे लाइ खोली अथनि बंदि कनि न बंदि करे छॾनि प्राइवेट दवायूं इहा सरकार चई असां वटि आहिनि न अच्छा कहिड़े डॉक्टर लिखी ॾिनो उहो ओपीडी में वेठो आहे ख़बर नाले जी का ख़बर न ओपीडी में साम्हूं वेठो अथई हाणे वरी त ॾिसो हीअ त ॿाहिरि लिखी ॾिनो अथनि अदा हीअ ॾिस ऐं हीअ सरकारी आहिनि सुबुह आहिनि हीअ सरकारी आहिनि इहो हिते हाल मुंहिंजो नंढड़ो कल्ह खां वठी दाख़िल आहे सावी थियसि 10% 18% अधु दवायूं अंदरि हिकिड़ी सुई जेका लिखी अथनि ॿाहिरि आहे पर उहा 12 मिंट अंदरि आहे का सहूलियत कान्हे का बि दवा तव्हांखे हिन महिल पर्ची न का बि कान्हे हींअर मां ॾिसां हींअर बि साम्हूं तव्हां हींअर पिया ॻाल्हायो हे तव्हां साम्हूं आहे मूंखे चई मूं वटि ही का दवा न आहे डॉक्टर इहो चयो त तव्हां वटि सरकारी में हीअ मिलंदव हीअ ॿाहिरियां मिलंदव न हीअ मिली आहे न हीअ मिली आहे दवाऊं खपाईंदा बसि सिंध हुकूमत मां नथो अची सघां वधीक तव्हां हलो त जिते ॿार दाख़िल आहिनि जिते सावी में था रखनि की उन में तव्हां ॾिसो धप ते ईअं बदबू आहे अलाए खून जी अलाए ईअं धप उल्टी थी अचे तव्हां वरी बेडनि में ॾिसो जेके बेड मरीज़ था रखनि उन में न का चादर आहे न डस्टबिन में को छापर था रखनि एॾी बदबू धप त हली हलो तव्हां ॾिसो तव्हां हुते बि औरतूं आहिनि लेडीस वेठी आहे तव्हां ॾिसो मथां जमा कूड़ थो वञे तव्हां ॾिसो दवा ॿाहिरि लिखी था ॾियनि हिकिड़ी सुई बि नथा आणे सघनि हिकिड़ी गोरी था ॾियनि हिन नंढे मासूम खे ॾिसो न हिकिड़ी शीशी मिली आहे हिनखे छा न मला सुबुह 8 बजे आयो मूंखे मलो आहे डॉक्टर हफ़ीज़ ला खे ॾेखारियो आहे मुंहिंजो सुई हणो हीअ सुबुह खां 8 बजे ताईं हींअर हीअ 2 शीशियूं ॾिनियूं अथनि बसि डॉक्टर बाबा तव्हांखे छा चयो बसि माना इहा दवा ॾेई छॾी जी बसि 2 शीशियूं ॾिनियूं अथसि सुई बि हणो सुई बि कान लिखी ॾिनो सुई बि अच्छा इंजेक्शन जो तव्हांखे छा चवंदा केॾी महिल हणंदासीं वो कुछ कोन थियूं जवाब असां चयूं मां चयोमांसि सुई लिखी ॾियो बसि चयूं लिखी ॾऊं हुते खणी आयासीं चयूं सुई लिखियल ई कान्हे 2 शीशियूं बसि अच्छा हिते तव्हां सीधा चयोसीं त वॾा त वॾा पर हे मासूमनि सां बि माना अहिड़ी माना ज़्याती पई थी थिए अहिड़ी हे नंढड़ो मासूम जेको आहे सुबुह जो 8 बजे खां वठी हिते वेट पियो थो करे अहिड़ो हिकिड़ी इंजेक्शन न आहे लॻी हिमल ताईं हिनखे इंजेक्शन न आहे लॻी हिननि जे सरकारी अस्पताल खोलण जो फ़ाइदो कहिड़ो हिते चाला खोली ॾियनि दवाऊं बि पूरियूं नथा ॾियनि पगारूं बि मुफ़्त में खणंदा वञनि दवा कान्हे का दवा कोन्हे का हा चवनि दवा आहे कान ख़तमु थी वई आहे 12 लिखी था ॾियनि 12 वञी वठो ॿाहिरि उहा दवा मिले थी 12 मिले थी स्टोर तां बाक़ी हिते अंदरि अस्पताल में कान्हे का दवा माना प्राइवेट आहे बाबा प्राइवेट त आहे न ॿाहिरि प्राइवेट आहे सरकारी आहे ई कान हीअ इंसाफ़ आहे माना ॿार खणी अचूं ॿाराड़ी मां हिते शहर में दवा उन लाइ ॿारनि लाइ आहे ई कान अच्छा हिते हिन महिल ॾिसो चारो तरफ़ कमरा ई बंदि पिया आहिनि हे डॉक्टर को बि नथो लभिजे डॉक्टर कोन था लभिजनि मरीज़ तमामु मरीज़ त घणा आहिनि मरीज़ वेहंदा ॿाहिरि डॉक्टर घर सुता पिया आहिनि एसियुनि में ॿार खयो असां मरीज़ वठूं था फिरंदा इहो इंसाफ़ आहे सिंध हुकूमत खां मुतालबो आहे त असांजो जेको इंसाफ़ कयो वञे न कहिड़ो बि इंसाफ़ असांजो डॉक्टर इंसाफ़ ई कोन था कनि हुकूमत इंसाफ़ ई कोन थी करे अस्पताल अचो अस्पताल बंदि लॻी पई आहे डॉक्टर रुगो दवा में माना सप्लाई था कनि ॿाहिरि खपाईंदा न सरकारी माना जंहिं अस्पताल वञे फतू बलाल वारी अस्पताल में वञे त उते डॉक्टर जवाब था ॾेई छॾीनि दवा असां वटि दवा कान्हे का फतू बलाल जी अस्पताल बि बंदि लॻी पई आहे उतां असां ॻोठ खां आया आहियूं कांदड़ा कॉलोनी खां त माना अस्पतालूं बंदि लॻी पई हिते अची मोरे में त भई इहा हालत आहे जन शहर ॿाहिरि ईंदा हुआ असां अमीर हुजूं त पोइ हिते डॉक्टर कोन्हनि जा असीं ग़रीब माण्हू राति खां ॾींहं वेठा आहियूं त दवा बि चवंदा खपी वई कान्हे का खयो खपायो पंहिंजी पूरी कनि असीं ग़रीब धिका खायो मोटियो वञूं हीअ असांजो इंसाफ़ आहे हीअ असांजो क़दुरु आहे अलाह ॾींदो त असीं खणी वठंदासीं
हिते छा लाथासीं मज़दूर राति खाऊं ॾींहं वेठा आहियूं असीं त मजबूरीअ खां आया आहियूं जा सिक खां कहिड़े टाइम खां वठी आया असां सुबुह खां वठी आया आहियूं त दवाई कान थी मिले या मोटियो था वञूं डॉक्टर ताईं दवा लिखी ॾिनी आहे लिखी ॾिनी आहे नथी मिले चवंदा कान्हे खपी वई कहिड़े डॉक्टर ताईं लिखी ॾिनी हू जेको होॾे वेठो आहे कुंड में हा हाणे मोटियो था वञूं अलाह